खां वठी करे जेको असांजो सेकेंड थीम जेको आहे वीक जी उहा स्टार्ट थी हुई, जंहिंमें असां करिकुलम जे बारे में, सिलेबस जे बारे में ऐं जेको करिकुलम जो फ्रेमवर्क हुयो जंहिंमें डिफरेंट स्ट्रक्चर हुया ऐं ख़ासि करे जेको असांजो पैरामिड्स हुयो जंहिंमें जेको आहे SLOs खां वठी करे असांजो बेंच मार्क हुयो, स्टैंडर्ड ऐं कॉम्पिटेंसी। अॼु वारो जेको ॾींहुं हुयो जंहिंमें असांजो प्रैक्टिकल वर्क हुयो, जंहिं प्रैक्टिकल में असांजे ग्रुप खे मिलियल आहे, जीअं साईं असांखे ॻाल्हि कई त ग्रेड 3 वारो जेको करिकुलम आहे उहो कंपेयर था कयूं नेशनल में। हिकु बहितरीनु टास्क आहे, उन खां पहिरियां असांजे स्कूल जे अंदरि इहे शयूं मौजूदु न हुयूं, प्रैक्टिकल इंजॉय था कयूं, बिल्कुलु कॉन्सेप्ट क्लियर थियण खां बाद में असांखे तमामु ई आसान लॻे थो ऐं इनशाला अहिड़े तरीक़े सां सभई ग्रेड आहिस्ते आहिस्ते वर्क मिलियल आहे। इंग्लिश में जेके SLOs ॾिनल आहिनि क्लास 3 में असांजो लेसन असां फाइन कयो आहे ऐं जेके SLOs असां उहे फाइन कया आहिनि लेसन मां, उहे वरी असां जेको सो नेशनल करिकुलम सां वञी अलाइन कंदासीं। त असांजा जेके SLOs असां तयारु कया आहिनि उहे नेशनल करिकुलम सां मिलनि था या नथा मिलनि। मिलाइण खां पोइ जेके उन में लैंग्वेज जूं कॉम्पिटेंसीज़ आहिनि उहे असां ॻोल्हींदासीं त इन जेके लेसन में कॉम्पिटेंसीज़ ॾिनल आहिनि उहे इन लेसन मां ॿार कहिड़ियूं कहिड़ियूं कॉम्पिटेंसीज़ सिखंदो। असांजो इहो ई कमु आहे। अॼु जो जेको करिकुलम खे असां टेक्स्ट बुक सां मैच करे ऐं जेके असांखे आउटकम्स SLOs कढणा हुआ त आया जेको असांखे करिकुलम मिले थो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी तरफ़ां, उहो असांजे टेक्स्ट बुक सां मैच करे थो आया उनजे अंदरि मौजूदु आहे या न आहे। मां जेका कॉम्पिटेंसी खई आहे कॉम्पिटेंसी नंबर 4 आहे लेग्जेटिव्स, जंहिंजे अंदरि इंग्लिश ग्रामर थी अचे। त आया इंग्लिश ग्रामर जेका आहे तव्हां ॿारनि जी कहिड़े हिसाब सां कवर कंदो, उहो पहिरियां ग्रेड 4 खयो आहे, मां 4 क्लास जो बुक खयो आहे, जंहिंजे अंदरि पेज नंबर 11 ते लिखियलु आहे त तव्हां ॿारनि जा प्रोनाउंस, नाउन्स ऐं पार्ट ऑफ स्पीच क्लियर कराईंदो ऐं कॉमन नाउन ऐं प्रॉपर नाउन जे विच में फ़र्क़ु कराईंदो। ऐं उहा ई शइ पोयां पेज ते ज़िक्र बि थियल आहे, त मिसाल जे तौर ते असलम नालो आहे, जेको ज़रीन नालो आहे, जेके बि नाला आहिनि इहे प्रॉपर नाउन आहिनि। ऐं उते वरी स्कूलनि जो बि ज़िक्र थियल आहे, पोयां ॿार पढ़ी था अचनि, स्कूल आहे ऐं किताब आहे, इहे छा आहिनि कॉमन नाउन्स आहिनि। त उहे ॿई शयूं जेके हिते करिकुलम में बि ॾिनल आहिनि, त तव्हां ॿारनि जा प्रॉपर नाउन, कॉमन नाउन बि क्लियर कराईंदव। उहा शइ वरी बुक जे अंदरि SLOs जे अंदरि बि ॾिनल आहे, त उहे SLOs उते बुक में बि आहिनि ऐं करिकुलम में बि आहिनि। सर असांजो टॉपिक हुयो मेन हुयो त करिकुलम ऐं जेको टेक्स्ट बुक में जेके असांजा SLOs आहिनि चाहे उहे हिकु जहिड़ा आहिनि या न। जॾहिं असां उन्हनि खे कंपेयर कयो आहे 4 क्लास इंग्लिश में असां ॾिठो आहे त पेज नंबर 17 ते हेल्थ फूड जेको आहे असांजो लेसन आहे, जंहिंमें असांजा जेके आहे SLOs आहे उहो इहो आहे त हिन में जेको आहे सो वोकेबलरी गेम आहे, जंहिंमें असां के बि 7 नाला वेजिटेबल्स जा जेका असां ॾिसंदासीं, शो कंदासीं। जॾहिं असांजे करिकुलम में बि जेको आहे पेज नंबर 43 ते इहा ई शइ आहे त तव्हां के बि जेको आहे सो नवां वर्ड जेको आहे सो तव्हां अल्फ़ाबेटिकल ऑर्डर में चूंडियो ऐं उहे जेको आहे सो लिखो ऐं पंहिंजो जेको वोकेब वधायो। इन मां साबित थियो जेको असांजो SLOs आहे करिकुलम में टेक्स्ट बुक कीअं साॻिया आहिनि। तमामु बहितरीनु इहा शइ जेॾी महिल असां पंहिंजे स्कूलनि में वञी अप्लाई कंदासीं न, उनजो तमामु घणो फ़ाइदो थींदो ॿारनि खे। जो टेक्स्ट बुक ऐं जेको असांजो करिकुलम आहे उहो पाण में इंटरकनेक्टेड आहिनि। उहा शइ असांखे हितां हींअर असां प्रैक्टिकली सिखियोसीं त करिकुलम मां टेक्स्ट बुक वञा करिकुलम जे टॉपिक्स ते कीअं ॻोल्हिजे। असां सभ खां पहिरियां ग्रेड 5 जो टेक्स्ट बुक खयोसीं, ग्रेड 5 में पेज नंबर 2 ते प्री रीडिंग खईंसीं ऐं उन खे करिकुलम सां अलाइन कयोसीं। जॾहिं अलाइन कयोसीं त करिकुलम जे पेज नंबर 40 ते उहा प्री रीडिंग बिल्कुलु मौजूदु। हाणे कंटेंट जी हिन में जेका सिखण जी ॻाल्हि हुई उहा हुई पिक्चर। हाणे पिक्चर में छा हुयो, मेमना हुई जेका शीप हुई, रेड जो बचो हुयो, उहो उञायल हुयो, उहा चाहे पई त मां तलाउ ते वञी पाणी पियां। जॾहिं पाणी पीअण वई त उहो अचानक हिकिड़ो वॾो बगड़ जेको आयो उहो आयो हुनखे, उन जी बजाए पाणी पीअण जे उनजी कोशिशि इहा हुई त मां उन रेड खे खावां। असां यानी कि पंहिंजी तस्वीर मंझां ई कहाणी जी अकासी बयानु करे सघूं। थियोरिटिकली असां पढ़ियो त करिकुलम छा थींदो आहे, जेका असांखे पहिरीं का ट्रेनिंग वग़ैरह कान हुई। सो अॼु असां छा आहे जो प्रैक्टिकली उन शयुनि खे सम्झूं पिया एज़ अ टीचर। पहिरियां असां सम्झो का थियोरिटिकली स्टूडेंट आहियूं, प्रैक्टिकली असां सम्झाईंदासीं त असां स्टूडेंट्स खे कीअं पढ़ायूं, एज़ अ स्टैंडर्ड जे हिसाब सां कीअं सम्झायूं। उहे शयूं बिल्कुलु ई हिन में कुझु पॉइंट्स हुजनि, SLOs हुजनि, उहे असां हिते पढ़ी करे ऐं ॾिसंदासीं त असांजा उहे करिकुलम में आहिनि, मैच करे उन हिसाब सां ॿारनि खे पढ़ाए सघूं था, या असां उन लेवल ते या उन स्टैंडर्ड ते आहियूं या उन कुझु। हिकु पॉइंट इहा बि आहे त आइडेंटिफाई एंड रिकॉग्नाइज़ द फंक्शन ऑफ प्रोनाउंस एंड ट्रांजिशनल डिवाइसिस, जेकी हिते पॉइंट आहे बिल्कुलु करिकुलम में बि आहे ऐं हिन SLOs में बि आहे।
पॉइंट नंबर तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु आइडेंटिफाई एंड रिकॉग्नाइज द फंक्शन ऑफ प्रोनाउंस एंड ट्रांजिशन डिवाइसिस। ट्रांजिशन डिवाइस जो मतिलबु हूंदो आहे कि अहिड़ा जुमिला या अहिड़ा पैराग्राफ जेके पोएं पैराग्राफ खे खणी ॿिए पैराग्राफ में एड थियनि, मतिलबु हुननि खे खणी आणे बेहतर लॻो। अॼु कल्ह की क्लास में असां जेको आहे कैरिकुलम पढ़ियो हुयो, सिलेबस जे हिसाब सां टेक्स्ट बुक जे बारे में पढ़ियो होसीं, स्कीम ऑफ स्टडी पढ़ी। अॼु हुन में ख़बर पई त असांजो एसएलओ छा आहे। हे किताबु आहे 5 जी इंग्लिश जो किताबु आहे। हिन में असांखे ख़बर पई त एसएलओ छा आहे। एसएलओ जो मक़सदु इहो त ॿारनि खे कहिड़े तरीक़े सां पढ़ाईंदासीं, हिन पढ़ाइणो छा आहे। असांजो जो ग्रेड 3 हुयो उन में असांखे 2 एसएलओ मिलिया आहिनि। रिसाइट पोएम विथ एक्शन, इन जो जेको पेज हुयो किताब ते उहो 43 हुयो ऐं उन खां बाद में जेको करिकुलम में जो पेज आहे उहो 44 आहे जी। उन खां बाद में असांखे ॿियो टॉपिक मिलियो आहे त लोकेट स्पेसिफिक सिंपल इंफॉर्मेशन इन कलाक। इन में टाइम जे बारे में असांखे ॿारनि खे ॿुधाइणो आहे। उन जो पेज जेको हुयो किताब 72 हुयो ऐं असांजो जेको करिकुलम में आहे उहो 42 ते आहे।